नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। रिपोर्ट शामिल करियूं था रिपड़ीअ जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ गुलूसियाल में क़ाइम क़दीमी दरगाह मूसल फ़कीर हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतुनि खां महरूम दरगाह के संभालींदड़नि ऐं अक़ीदतमंदनि जो एहतजाज। सिंध रंग न्यूज़ सां ॻाल्हाईंदे गुलाम अली कलोड़ो, सिकंदर कलोड़ो, पठान कलोड़ो ऐं ॿियनि अक़ीदतमंदनि ॻाल्हाईंदे चयो त क़दीमी दरगाह शहीद मूसल फ़कीर के का भी बुनियादी सहूलत न आहे, न मुक़ाम के चौदीवारी आहे। इन जे करे क़बरुनि जी बेउरुमती थिए पई। हिन दरगाह ते परे परे खां अक़ीदतमंद अचनि था। दरगाह के मुसाफ़िर खानो न हुजण करे अक़ीदतमंदनि खे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मस्जिद जी भी सख़्त ज़रूरत आहे, जंहिं सबबि निमाज़ पढ़ण लाइ भी ॾुखियायूं पेश अचनि थियूं। दरगाह जो कटाइड़ो बि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ठहरायो आहे। उन मौक़े ते हिननि हद जे MPA नईम अहमद खल सिंध हुकूमत ऐं वस वारनि खे अपील कई आहे त दरगाह खे रोड, चौदीवारी, मुसाफ़िर खानो, मस्जिद ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं ॾेई परेशानी ख़त्म कई वञे।